खबरुनि अपडेट सिलसिले के अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया मीरपुर ख़ास खां। मीरपुर ख़ास डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर मीरपुर ख़ास सियासी पुठि भराई जे ज़ोर ते सीनियर सिहत खाते जे डॉक्टर तोड़े ॿिए अमले खे नज़रअंदाज़ करे पंहिंजे आकाइनि खे ख़ुशि रखण लाइ सियासी भोतारनि जे अमले खे ख़ुसूसी रिआयतूं ॾेई रखियूं आहिनि, जॾहिं त ॿिए तरफ़ सिहत खाते में कमु कंदड़ अमले जी ख़ुशियुनि तोड़े कुदरती अचानक हादसनि बीमारियुनि में दरपेश मसइलनि में अमले खे नज़रअंदाज़ कंदे DSO मीरपुर ख़ास जय कुमार जो महमूल बणियल आहे। ज़रियनि मुताबिक़ DSO जे रवैये सबबि तालके सिंधड़ी जे सीनियर डॉक्टर दिलबर मरीज़ समेत सिहत खाते जो समूरो अमलो DSO जय कुमार जे रवैये मां बेज़ार थी मायूसीअ जो शिकार बणियल आहे। ॿिए तरफ़ लेडी हेल्थ वर्करनि यूनियन सिंध जे सदर बुशरा आराइन पारां लेडी हेल्थ वर्करनि सां थियल ज़ियादतुनि जो नोटिस वठंदे DSO मीरपुर ख़ास ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरनि जो चिता ॾेई छॾियो। रिपोर्ट करे रहियो आहे ब्यूरो चीफ सोमार समेजो।